जहर जिंदगी हाणे नंबर हणी ॾिस जल्दी ॿुधा ॻाल्हाए त छा चवां ॻाल्हाए त हुनखे अहिड़ो त छितो कर जीअं हुनजो ध्यानु मीरा घाटी वञे सॼो ॾींहुं ख़्यालनि में तुंहिंजे घुमंदी वते ॿुधा हा मूंसां रन ठहे न ठहे पर तुंहिंजो कमु कयां वारो करे खण माई खण हेलो केर मां तुंहिंजो ॾेर मां ॻाल्हाए फज़ीलत सां मुंहिंजो को ॾेर नाहे तुंहिंजो ॾेर नाहे भला तूं पकल ॾेर त आई न वॾो को बदतमीज़ आहीं तमीज़ सिखण जे लाइ तोसां त सगत रखां थो न तूं मूंखे पहिरियों इहो ॿुधाए तूं मुंहिंजो नंबर तोखे मिलियो किथां जेको सुहिणो दिलि खे वणी वेंदो आहे न उनजो नंबर त माण्हू आसमान तां बि खणी लाहे वठंदो आहे तूं त पोइ बि ज़मीन ते रहंदी मुंहिंजी सुहिणी ज़मीन आहे कंहिं जाइ जा जेकॾहिं ॿीहर हिन नंबर ते तो फोन कई आहे न त अहिड़ो पुछड़ो कंदीसांइ माणे बि सुञाणे कान सघंदी मूं ॾिठो अथई पंहिंजो थोको कंहिं जाइ छा चईं छा ते मुंहुं ख़राब थी वियो अथई वॾियूं गारियूं ॾिनई घणे गारियूं ॾिनई अदा तुंहिंजे करे मुंहिंजे करे मतलब त यार न बि तोसां न ठही हा ॿुधा हा ॿुधो कोन अथई हा खटोर डोर ठहे कोन ठहे न त खड़ा ते कीर प्यारे चाही क़ुरान माना त कोशिश में लॻो पियो रहा हा हा चली जल्दी बोल ये पानी वधी जीजा जो आहे छा इन पानी ते जीजा जो नालो लिखियल आहे न ॿियो पानी न भरे वञ जी जीजा भरे थो वञा मां वञा थी पंहिंजे बेडरूम में जल्दी चांहि जो कोप तैयार करे खणी अच हाज़ुर जीजा भाई खे केॾो गुरूर आहे अल्लाह पनाह ॾे बाक़ी वॾो पछताईंदी भाई सवडे मूंखे रमुअ जी दाह ते घुरायो ओ भला छा रद्द अमल लिखतो रईस कमाल खान मूंखे त भो हो त मूंखे ॾिसण शर्त मूंखे लेटाईंदो पर जॾहिं चयोमांसि त रईस कमाल खान जे चवण ते इहो सभु कुझु कयो आहे त पोइ ज़हर जो ढुक भरे चुप थी वियो इन मां साफ़ ज़ाहिर आहे त तूं अञा पंहिंजे मक़सद में कामयाब नाहीं थियो जेसीं ताईं अदा पंहिंजो होश विञाए तुंहिंजे पुठनि तां खल नथो लाहे तेसि ताईं मां हुन सां नथो ॻाल्हाए सघां अॼु वरी वञी या थो हारियुनि खे टांडा हारियुनि सां अहिड़ो वञी कमु कर जो पंहिंजूं रनूं वठी अधे वॾे ॾे दां खणी अचनि सम्झी वएं तव्हां बेफ़िक्र रहो रईस नंढा अॼु अहिड़ो ई कमु कयां थो मां हारुनि में वञी अहिड़ो थो बड़धक विझां जो धक मुंहिंजो बि यादि रखंदा कमदार तूं हाणे हल मूंखे थोरो कमु आहे ओठे खे गैरत ॾियारे आयो आहियां मूंखे नथो लॻे त का हुनजी गैरत जागंदी असुल ठप बेगैरत हलार खान आहिनि वॾा कमीना पर ॾिसूं छा था कनि थी सघे थो त छोरीअ सां गॾु उन खेरू खे बि लेटाए विझनि न को लाहौती न को इन्हनि सॼी ज़िंदगी ॿियनि जे कुल्हे ते बंदूक रखी हलाई आहे हिन वक़्त बि जेकर इन्हनि कदम खयो त इहा ई कोशिश कंदा इल्ज़ाम असां मथां लॻे जेकर ईअं थिए थो न पोइ मसइलो असां लाइ ज़रूरु वधंदो फ़िलहालु असांजो मक़सदु आहे छोरीअ खे पूरो करणु असां उनखे पूरो कयूं ओठो पूरो करे या कमाल तव्हां ॿुधायो त तव्हां छा करे आया आहियो कमाल खान जे माण्हू जे मथां ॻाल्हि उछलाए आया आहियो छोरी ज़िंदा आहे या कोर्ट वई आहे या उन्हनि जे कननि ते ॻाल्हि ॿुधाई अथव हा हलार खान हिन वक़्तु इन कमाल खान खे इहा ख़बर पइजी बि वई हूंदी पतो सुठो छिलियो अथव हाणे ॾिसणो इहो आहे त
त कमाल खान ऐं ओठे वारा खैरूअ जे मथां दबाव विझण में कामयाब थियनि था। जेकॾहिं उन्हनि खां जान छॾाए वियो पोइ असां खां बची कोन सघंदो। असांखे कोर्ट जे फ़ैसिले ताईं सबर करणो ई पवंदो। जेकॾहिं कोर्ट जे फ़ैसिले ताईं इंतज़ार न कया हा न, हिन वक़्त ताईं खैरू मुंहिंजे हथां मोल ॾिसी हा। इन करे मां ख़ामोश आहियां। रुगो कोर्ट जो फ़ैसिलो अचे बस। मीरा हिन वक़्तु तुंहिंजो भाउ तुंहिंजो इलाही ख़्यालु रखंदो आहे। मूंखे बि चए पियो त मीरा जीअं चवे तीअं थींदो। भाॼाई अम्मा ऐं बाबा खां पोइ मूंखे अदा जो ई त सहारो आहे। मीरा जेकॾहिं तुंहिंजो भाउ तुंहिंजो रिश्तो रॿनि सां ख़तमु करे ॿिए हंधि रिश्तो करे पोइ तूं छा इनकार कंदी? भाॼाई मां अदा जो को बि हुकुम कोन टारींदसि, पर जेकॾहिं अदा रॿनि सां मुंहिंजो रिश्तो ख़तमु कंदो न त मां पाण ज़हर खाई पाण खे पूरो करे छॾींदसि, पर ॿिए कंहिं सां लाऊं कोन लहंदसि। जेकॾहिं ग़ुलाम तुंहिंजो रिश्तो ॿिए हंधि कंदो न त तुंहिंजी भलाई सोचे पोइ कंदो न। जिते मुंहिंजी भलाई आहे उते अम्मा ऐं बाबा मुंहिंजो रिश्तो कराए विया आहिनि। हाणे हुतां मुंहिंजो रिश्तो ख़तमु कराइणु ग़लति ॻाल्हि आहे। असल में रॿनि वारा तुंहिंजे भाउ जी इज़त कोन था कनि, इन करे तुंहिंजो भाउ उन्हनि सां नफ़रत कंदो आहे। भाॼाई रॿनि वारा अदा खां माफ़ी घुरण जे लाइ तयारु आहिनि जेकॾहिं उन्हनि अदा जी दिलि रंजाई आहे त। मुंहिंजी मिठड़ी भेण हू मूंखां माफ़ी वठण छो ईंदा? जेकॾहिं हुननि मुंहिंजी बेइज़ती कई बि आहे न त तुंहिंजे करे हुन खे बख़्शा बसि न। उन्हनि जी का बि ॻाल्हि मुंहिंजे दिलि में न आहे। हूअं बि वॾड़ा चवंदा आहिनि जिते वार विछाइबा आहिनि न उन घर जो ख़्यालु कबो आहे। भेण तुंहिंजे सिर जे करे मूं रॿनि वारनि खे सभु कुझु माफ़ करे छॾियो। हाणे जिथे बि मिलंदा न त हुन सां भाकुर पाए मिलंदुमि बसि न। अदा तूं जेतिरी रॿनि वारनि जी इज़त कंदे हुन खां भेण ते हू अव्हां जी इज़त कंदा। हू तमामु सुठा आहिनि। भेण ख़ुदा कदो रॿ असांजे विच में जेके नफ़रतूं आहिनि न इहे सभु ख़तमु थी वेंदियूं। कुर्ब क़ाइमु रहंदो ऐं तूं हिन ॻाल्हि जो हाणे को बि खुट खुटो न कर, ठीकु आहे न? जीअं ई बाबा जो चालीहो गुज़रंदो न त मां तोखे पंहिंजे हथनि सां पढ़ाए रॿनि सां लाऊं लहराए तोखे मोकिलींदुसि। हाणे त ख़ुशि न? आज मुसावे कम जिंदगी पूरी में खत्म थींदो ही न। मीडिया मुझे कम तो में तोसा कुछ ॻाल्हाइणो आहे। चओ खेरू चलो कम अथई। जेकॾहिं मां तोखां इहो पुछां थो न उहो सिर्फ़ु पंहिंजे दिलि जे तसलीअ लाइ। अॼु ताईं तव्हां जेको कुझु मूंखां पुछियो आहे मूं सभु तव्हांखे हक़ीक़त ॿुधायो आहे। कूड़ हणी हणी त हिन हद ताईं पहुती आहियां। जेकॾहिं अञा बि कूड़ हणंदसि त पोइ हितां केॾांहुं वेंदसि? तव्हां जेको पुछंदव मां तव्हांखे सभु सच ॿुधाईंदमि। पोइ तव्हांजी मर्ज़ी मूंखे सहारो ॾियो या तड़े कढो। रेस कमाल खान सां तव्हांजा केतिरे हद ताईं तालुकात हुआ? ऐं हिन हद ताईं मूंखे पहुचाइण वारो कमाल खान ही आहे। मां कमाल खान सां बेपनाह मोहबत कंदी हुअसि, पर हुन मूंखे सिर्फ़ु पंहिंजे मक़सद जे लाइ इस्तेमालु कयो। पहिरियां मूं पंहिंजो पाण खे सरेआम बदनाम करे हालार मथां इल्ज़ाम लॻायो, उहो बि सिर्फ़ु कमाल खान जे चवण ते। ऐं हींअर जेको मूं हालार खे ज़हर ॾिनो उहो बि कमाल खान जे चवण ते। हुन मूंखे चयो तूं मूंसां शादी कंदो, पर हुन मूंखे मारे मूंखां जान छॾाइण में चाही। पर शायद मुंहिंजे नसीब में अञा इलाही ॾुख लिखियल आहे। हाणे तुंहिंजा सभु ॾुख सूर ख़तम थी विया। तमामु जल्द तूं ऐं मां निकाह करे ज़िंदगी जी नए सिर शुरूआत कंदासीं। मुंहिंजो तोसां वाइदो आहे
जेके ज़िंदगी जूं ख़ुशियूं तोखे न मिलियूं उहे सभु मां तोखे ॾिनी। सुभाणे ना ॿिए ॾींहुं हाज़िरी आहे। जेकॾहिं इन छोरी खे ॿिए ॾींहुं वाट ते ई पूरो करे छॾियूं न त सॼो इल्ज़ाम हालात जे मथां ईंदो ऐं हू बि त असांजो केस में नालो ई कोन्हे। तव्हांजी भेण आहे, इहो ज़रूर सोचिजो। हू असांजी भेण न, बदबू आहे, बदबू जेके पूरे इलाइक़े में फैलिजी वई आहे। असां जेकॾहिं सुभाणे कोर्ट में असांखे बि छिकराईंदा पोइ छिकराईंदी छा? ज़रूर छिकराईंदी। जॾहिं हालार खां केस खटे वेंदा न ऐं तलाक थींदी, खैरू उन सां निकाह कंदो ऐं जॾहिं खैरू जो उन सां निकाह थी वेंदो पोइ इहो बुखियो अदीअ जो हिसो उगाड़ण लाइ कोर्ट में इन छोरी खे ज़रूर वठी वेंदो। अदा इन समूरे गंद थियण खां अॻु में ई अदी खे पूरो करे छॾींदासीं। मां कुझु ॻाल्हायां थी त विझो था निड़ीअ में हथु। तूं ॻाल्हाए छो थी? तोखे मिंथ कंहिं कई आहे तूं ॻाल्हाए? तुंहिंजी मर्ज़ी आहे त मां पंहिंजो वात सिबराए छॾां। तूं छा वात सिबंदी? तुंहिंजो वात त मां सिबंदुसि ऐं ख़बरदार मां झलियां ई थो असांजे ॿाहिरियनि मसलनि में तूं न ॻाल्हाईंदी कर। पर हा, जेकॾहिं को घर जो मसइलो आहे त पोइ तोखे ॻाल्हाइण जो पूरो पूरो हक़ आहे। इहो बि घर जो ई मसइलो आहे न, हू बि त तव्हांजी भेण आहे। अदा हिते भाॼाई वारो ई कोन ॾींदी। जॾहिं बि तव्हांखे का सलाह करणी हुजे न हली ज़मीन ते कंदा कयो। जेकॾहिं घर में वेही सलाह करणी हुजे न त पहिरियां भाॼाई खे कमरे में बाड़े पोइ असां सां वेही सलाह कंदो कर। अदा लुकमान, हाणे तूं ईअं कर जो हिन निभागी खे कमरे में बंदि करे पोइ अच, पोइ वेही सलाह के। कमरे में बंदि करण जी कहिड़ी ज़रूरत आहे? मां पाणी हली वेंदसि। जीअं ॻाल्हि चोरियूं था ईअं अची मथां बीही थी रहे, कंहिं महिल खट ते अची वेही थी रहे, ॻाल्हाइणी नथी ॾे। तो भाई करे थी वरी रोज़ असांजे लाइ इहो साॻियो मसइलो पैदा कई वेठी आहे। आख़िर छा सोचो अथई? रबन, मां तोसां हिन लाइ मिलण आई आहियां जो हाणे अदा ग़ुलाम बदिलजी वियो आहे। हुन मूंखे पाण चयो आहे त मां तुंहिंजी शादी रबन सां कराईंदसि ऐं तोसां मिलण लाइ बि मूंखे कोन रोकी। मीरा, जेकॾहिं तूं चवीं थी त मां एतबार कयां थो, पर मूंखे तुंहिंजे भाउ मथां भरोसो कोन्हे। रबन, तोखे मुंहिंजी ज़बान मथां भरोसो करणो पवंदो। हाज़ुर साईं, कयम भरोसो। ॿियो हुकुम न रबन, बस मुंहिंजी तोसां ई अर्ज़ु आहे त हाणे अदा तव्हांखे जिते बि मिले त हुनजी इज़त कजो। जेकॾहिं तव्हां हुन सां थोरो बि मुंहुं गुंजायो त हू वरी ॿिर थी वेंदो ऐं जे अदा होश मां निकिरी वियो त तुंहिंजी ऐं मुंहिंजी शादीअ जे लाइ वरी मसइलो पैदा कंदो। मीरा, असां तुंहिंजे भाउ खे जीअ में जायूं ॾींदासीं। असांजी त हुन सां का बि ज़ाती दुश्मनी न आहे। हू तुंहिंजे ऐं मुंहिंजे विच में दीवार बणजण जी कोशिश करे पियो। इन करे थोरो सबक सिखायोसींसि। हाणे जिथे बि मिलंदो न त हथ जोड़े इज़त कंदासीं। उहे आहे त इन इज़त जे क़ाबिल न साईं, पर तुंहिंजे करे हाणे गॾा खे बि पहिरें पढ़णो पवंदो। तूं कॾहिं बि कोन सुधरंदे रबन। छो? मुंहिंजे भाउ खे गॾा चई पियो, अञा पुछींदो त छो? चरी इहो त मूं ईअं मिड़ई मिसाल ॾिनो। हा, हाणे मां हलां थी। इहो ॻाल्हि त ॿुध, वरी मिलण लाइ कॾहिं ईंदी? घणो ख़ुशि न थी छो मां तोसां रोज़ रोज़ मिलण लाइ ईंदसि। हाणे शादीअ खां पोइ मिलंदासीं। ॻाल्हि ॿुध मुंहिंजी, तुंहिंजी सरे या न सरे, पर एतिरा ॾींहं मुंहिंजी कान सरंदई। हा रबन, हाणे 40 ॾींहंनि ताईं तूं दिल ते पत्थर रखी छॾ। हलड़े 40 ॾींहंनि ताईं मरी वियासीं। बोला ओए साहिब जी भाॼाई चए पई त हाणे मां वारो भाउ साईं सुधरी वियो आहे। न को इहो सुधरण जो ठप कोन अथई। इहो न जना सुधरियो त सिज ओला खां परंदुई जाई क़ुरान ख़बर न अथई। इहो पहिरियां नंबर जो कमीणो माण्हू अथई। हींअर ख़बर त आहे, पर मीरा चयो आहे पोइ हाणे हिन कमीणे खे बि साईं साईं त करिणो पवंदो न। जाई क़ुरान बाबा तोसां वॾो अशर आहे मुंहिंजा भाउ। रुखसार बेगम, मूं कॾहिं इहो सोचियो बि न त कमाल जी सोच एतिरी क्रीप हो। तूं आस्ते ॻाल्हाए साईं, तूं त कमाल जी ज़ाल आहे न।
हर वक्त दरवाजे अॻियां कन नहीं मां उन्हनि खां डिॼां थो, नहीं वरी उन्हनि जे ख़िलाफ़ का ग़लति कलामी थो कयां जो मां आस्ते ॻाल्हायां। हाणे मूंखे इहा हैरत थी थिए त कमाल खान पंहिंजे किरोध जे करे एतिरो निकिरी वेंदो जो मुंहिंजे फ़ैसिलनि जे ख़िलाफ़ कदम खणा थो। आख़िर हुन अहिड़ो छा कयो आहे साईं जो तव्हां होश में ई न आहियो? रुखसार बेगम, मां होश में आहियां। जेकॾहिं मूं होश विञायो न त छा कमाल मुंहिंजे साम्हूं हिकिड़ो मिंट बीही सघंदो? उन में एतिरो दम आहे? तव्हां होश न आहियो विञाईंदा तॾहिं त तव्हांजे साम्हूं कोन बीहंदो आहियां। हिन जो मक़सदु त मुंहिंजे अंदर में तव्हांजे लाइ ख़ौफ़ न आहे, पर हिन दिलि में इज़त आहे। अदब ई एतिरा मिनल आया जो मुंहिंजो ज़मीर गवारा नथो करे जो मां तव्हांजे साम्हूं बीहां। जेकॾहिं तुंहिंजी दिलि ऐं दिमाग़ मुंहिंजी इज़त करे हा न त कमाल खान तूं मुंहिंजे फ़ैसिले जे ख़िलाफ़ कॾहिं बि वञण जी जुरत न करी हा। मूं कमदार खे कढी छॾियो त उनखे वापसि आणे छा मुंहिंजी इज़त रखी आहे? उहो वीचारो ग़रीब आहे, हुनजे घर जो गुज़र न ते आहे। छा असां पंहिंजे किरो जे वर चाढ़े छॾियूं? जेकॾहिं हू ग़रीब ऐं मिसकीन आहे त हुनखे 8-10 लख खणी ॾी हा। कमाल खान मूंखे कॾहिं बि ॾुख न थिए हा। तूं ख़ुददार आहे, इहा ख़ैरात मूंखां कॾहिं बि न वठी आहे। हिकिड़ी ॻाल्हि ॿुध, जेका बि तुंहिंजी दिलि में ॻाल्हि आहे न इहा महिरबानी करे मूंखे साफ़ साफ़ चई ॾे। मुंहिंजी दिलि में अहिड़ी का बि ॻाल्हि न आहे जो तव्हांखे दिलि में शक वेही रहिया आहिनि। मुंहिंजी दिलि कल्ह बि साफ़ हुई, अॼु बि आईने जीअं साफ़ आहे। मुंहिंजी राणी अंदर हलो। हर मोड़ ते मूंखे घटि करण जी कोशिश करे रहियो आहे, पोइ बि चवे थो त मुंहिंजी दिलि साफ़ आहे। पहिरियों दफ़ो आजो रईस कमाल खान जे अॻियां मां रईस वॾी खे ख़ामोश ॾिठो। ईअं महसूस थियो ॼण रईस गफ़ार खान जे मथां का वेझ किरी हुजे। रईस कमाल खान बि अधु मिल्कियत जो वारिस त आहे न। वॾे रईस खे त उहे बि औलाद कान्हे, सॼी मिल्कियत जेका आहे सो असांजी धीउ जी ऐं कमाल खान जी थींदी। अमां अदो कमाल त अकुल कर पुट, अदो कमाल न रईस कमाल खान करे मुखातिब थींदो कर। पर हाणे त बाबा असां मिट बणिजी विया आहियूं। तोणे जो असां न्याणी जो ॿार लाथो आहे न पुट, पर इन्हनि वॾनि माण्हुनि जा मिट असां नथा थी सघूं। हा पुट, पिणे सही पियो चए। जीअं तव्हां चवंदो अमां, ॿियो हुकुम। पुट ॾिस, जे तूं रईस कमाल खान जे अॻियां इख़लाक़ ऐं अदब सां रहंदे न त हू तोखे अॾे छॾींदा, ऐं जे हुजाइतो थियण जी कोशिश कंदे न त उन दर तां तड़जी वेंदे। बाबा उन दर ते मां वेंदुसि कोन त तड़ींदो छा? ही वरी कंहिंखां घटि आहे छा? पुट कमदार जो आहे, पर पंहिंजो पाण खे सम्झे रईस थो। हा अमां सही थी चई, ॾोकड़ पैसो न आहे त छा थी पियो? दिलि जो त मां अमीर आहियां न, पोइ पाण खे छो न रही सॾायां? पुट हिन दौर में जे तोखे इज़त वठणी आहे न त तोखे न्याज़ निवड़त करणी पवंदी। बाबा उहो अॻियों दौर हुई, हाणे माण्हू न्याज़ निवड़त खे चापलूसी समझदा आहिनि। हा, इन जो मतिलबु त तुंहिंजो पीउ रईस जी चापलूसी कंदो आहे, ईअं न? अमां असां खणी ईअं न चऊं, पर दुनिया त ईअं समझदी आहे न। जेके बि रईसनि जा कमदार आहिनि न, इहे चापलूसी चिमचागिरी कंदा आहिनि। बसि हाणे बसि थी इहा ॻाल्हि ॿीहर चई थी न त बूट लाहे बूथा वारा हणंदोमांइ। सोट ही यार बि हिते पहुची विया अथई। हिन जो मक़सदु त कमाल खे ख़बर पइजी वई आहे, तॾहिं त हुन जा कुत्ता हिते फिरंदा था अथनि। तो सां बि मिलण लाइ हिते न बीठा? हिन जो मक़सदु त कमाल मूंखे ख़ौफ़ ज़दा ऐं ड्रेजारणु चाहे थो, उन जे करे त भाऊ वारनि खे मुंहिंजे अॻियां पोयां छॾियो अथसि। सोट पोइ पक सम्झ त हिन हाज़िरी ते तुंहिंजे लाइ को न को मसइलो पैदा कंदा। कमाल कॾहिं बि न चाहींदो त छोकिरी कोर्ट ताईं पहुचे। हा बादल, कमाल इहो ज़ोर ज़रूर लाहींदो। पोइ सोट छा कंदे? इन बारे में वेही राति सलाह कंदासीं, को न को इन जो हल ज़रूर कढंदासीं। असांजो ख़ैरु आहे, जेकॾहिं 2-3 डंडा लॻी बि विया त बर्दाश्त करे वेंदासीं, पर सोट जेकॾहिं छोकिरीअ खे मारे विधऊं न
त मां पंहिंजो पाण खे कॾहिं बि माफ़ करे न सघंदुसि, छो त उहो मुंहिंजे सहारे हिते रहियल आहे। ओए यार बी छो सोने के फोन करे वठा। अड़े न कर राणा न कर, तुम्हारी भाॼाई मीरा झले वई आहे। ओदा भाॼे खे ख़बर थोड़ी पवंदी तो पोइ मां पंहिंजे जिगर खे फोन ते तंग थो कयां। अड़े मुड़ यार मुड़, मिड़ई चटपटो घड़ी खण जे लाइ दिल खे पिछोरी तूं माराईंदे, तूं मूंखे ज़रूर माराईंदे, मरंदे तॾहिं जॾहिं उन्हनि खे ख़बर पवंदी न। हलां ठीकु आहे, कर पंहिंजो अच्छो मुंहुं, जल्दी कर त हलूं घर, बुख लॻी आहे यार ॾाढी। धोखा न मणे, वरी काल कई। छा कयां, मुंहिंजी सिकी लधी तोखां सवा हाणे सरे बि कान थी, मानी बि कान थी वणे, बस 4-5 खाई थो वञा। मूंखां सवाइ तुंहिंजी नथी सरे न त पोइ मुआ वञी के किने पाणी जे दुबे में वञी ॿुॾी मर। किने दुबे में मरण जी कहिड़ी ज़रूरत आहे, तूं बस मुंहुं ॾेखार, मां पाणे ॿुॾी मरी वेंदुसि। वॾो को बेशर्मो बेहुदो आहीं। वसड़ी सुणी तुंहिंजे इश्क के बेहुदो बि बढ़ाए छॾियो अथई। लानती खोड़ थई छोरा, अती खे जन न कन, अधे खे अची इश्कंदो कयो। भला मुंहिंजी त ॻाल्हि ॿुध, तोखे गार गंद थुक लानत खां सवाइ को प्यार मोहबत वारो बि ॻाल्हाइण ईंदो आहे या न? या तुंहिंजे दिमाग़ मां अदब ऐं मोहबत वारी फैक्ट्री सड़ी वई आहे? मां चवां थी शराफ़त सां फोन बंदि कर। अञा इहो मां तोसां अदब सां थी ॻाल्हायां, जेकॾहिं गारियनि ते आई मां न छॾींदी सां मां, न छॾींदी सां भेण। या माई न थे वाह, खुदा जी का मार बच ॾेणा घणे घणे ॾे थी। तूं छा थो सम्झी त मां मुड़ण वारो आहियां? सुभाणे वरी फोन कंदोमांसि, छितो कंदोमांसि, जेसीं ताईं न इहा माई मूंसां ठहंदी न तेसीं ताईं कोन छॾींदोमांसि। जेकॾहिं यार न ठही वञे छा उसका तलाक ॾे शादी कंदे छा? शादी कंदोमांसि। जाई खराब वॾो को बंदूक ले छोरा। मूंखे जेका तो मां उमेद हुई तूं उन ते पूरी न लथी। कोशिश में आहियां, पर रुखसार हाणे को बहानो ॾे ई नथी, ऐं जेकॾहिं को बहानो मिली बि वञे थो त रुखसार जवाब में को लफ़्ज़ ई नथी कढे। पोइ तव्हां ई ॿुधायो मां छा कयां, भितिन सां विड़ा? बेवकूफ़ माण्हू बहानो ॻोल्हींदा आहिनि ऐं अकुलमंद माण्हू बहानो पैदा कंदा आहिनि। का ॻाल्हि हुजे या न हुजे, पर उनजो बहानो बनायो घर खे दोज़ख बणाए छॾ। हाणे मां घणो वक़्तु उन जी ग़ुलामी में नथो रही सघां। हाणे मूंखे आज़ादी घुरिजे, खुलियल आज़ादी। केरु बि असांखे न चवण वारो हुजे न रोकण वारो हुजे। ऐं इहो सभु कुझु तॾहिं थींदो जॾहिं हिन मिल्कियत जी विरासत थींदी ऐं असां अलॻि थींदासीं। ठीकु आहे साईं, अॼु कयां थी तमाशो। मां ई उतार ते हलां, पर जीअं ई मां उतार तां वापसि अचां त भाॼई मैदा जा कन उभा हुजनि। सोप सीरियल ज़हर ज़िंदगी तमामु एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।